उडेरोलाल स्टेशन में मासूम ॿारनि जे गैर अख़लाक़ी ऐं फ़हाशी वीडियो ठाहिण वारे गिरोह जो इंकशाफ थियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे उडेरोलाल स्टेशन मां मुमताज़ अली वरियाह। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, उडेरोलाल स्टेशन में घट उम्र के छोकरनि ऐं छोकिरियुनि जे गैर इख़लाक़ी ऐं फ़हाशी वीडियो ठाहिण वारे गिरोह जो इंकशाफ थियो आहे। सोशल मीडिया ते मोहम्मद बश्क उर्फ नन्नू अब्बासी जी वीडियो वायरल थी आहे, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त 12 सालनि जी न्याणी कूंज खे कंहिं बहाने सां घुराए ज़बरदस्ती गैर इख़लाक़ी वीडियो ठाहे ब्लैकमेल करण लॻो, जंहिं बैदि पुलिस हरकत में अची वई ऐं 12 सालनि जी न्याणी कूंज जे वालिद अब्दुल रशीद खुश्क जे फ़रियाद ते केस दाख़िल करे वरितो ऐं नन्नू अब्बासी खे गिरफ़्तार करे वरितो। अहिड़ी वीडियो वायरल थियण बैदि शहरनि में सख़्त ताव पखिड़िया ऐं सियासी ऐं समाजी माण्हुनि अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। जी मुमताज़, तफ़सीली ख़बर खां आगाह करण लाइ अव्हां जी महिरबानी।